रानीपुर थाने जे हद दराजा शरीफ में सचल कॉम्प्लेक्स भरसा नौजवान 20 साला शादीशुदा औरत मिसमात ध्याणी चांडियो घरू बणता मुबैना तौर कत्ल थी वई। वारसन पारा लाश गुम करे छडियो। रानीपुर पुलिस फौती औरत जो लाश दरगाह आजी गैब वटां हथ करे वरतो आहे। पोस्टमार्टम कराइण लाइ रानीपुर अस्पताल आंदो वियो, जिते पोस्टमार्टम खां पोइ लाश वाटसन हवाले कयो। जॾहिं त वाटसन नज़र मोहम्मद चांडियो ॿुधायो त घर में औरतुनि जो पाण में झेड़ो थी पियो। कावड़ में अची मिसमात ध्याणी ख़ुदकुशी करे छॾी, जॾहिं त क़त्ल में इस्तेमाल थियल पिस्टल पिण पुलिस हथ करे वरितो आहे। रानीपुर पुलिस SHO अमीर चांग ॿुधायो त दराज़ा में सचल कॉम्प्लेक्स लॻ चांडिया बिरादरी जा घर आहिनि, जिते औरत जो मुबैना ख़ुदकुशी जो इतला मिलियो, जंहिंजो लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं, जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिबि औरत खे कुल्हे खां गोली हई वई आहे, जेका अॻी पासे खां निकिती आहे।